लतीफ़, तूं मुंहिंजो शींहुं पुटु आहीं, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखजांइ पुट, कॾहिं बि ज़ुल्म जे अॻियां कंधु न झुकाइजांइ। हाँ बाबा, हे तुंहिंजो पुटु लतीफ़ मरी त सघे थो, पर ज़ुल्म जे अॻियां झुकी नथो सघे। हा, तॾहिं त मां तो पुट जे मथां नाज़ कंदो आहियां। ही वटि कलम मुंहिंजा पुट, हिन सां दुश्मन मारजांइ। बाबा, हिन हथियार सां दुश्मननि खे मारींदुसि। हे त सफ़ा मामूली ऐं नंढड़ो आहे पुटु नंढड़ो, पर हिन हथियार सां तूं वॾनि वॾनि ज़ालिमनि जो सिर कुचले सघीं थो। ऐं हा, सच लिखी सघीं थो, सच ज़ाहिर करे सघीं थो, ऐं सच दुनिया वारनि खे ॿुधाए सघीं थो। पुटु, हिन हथियार में उहा ताक़त आहे जेका दुनिया जे कंहिं बि हथियार में नाहे। छा बाबा, हिन कलम सां ॻोठ वारनि जो हक़ मिली वेंदो? हिन कलम सां ॻोठ वारनि खे आज़ादी मिलंदी? बाबा, जेकॾहिं हिन सां आज़ादी मिलंदी त मां ॻोठ वारनि जो सहारो बणिजंदुसि। जेकॾहिं हिन कलम सां ॻोठ वारनि खे आज़ादी मिलंदी त मां हिन ॻोठ वारनि खे ज़रूरु आज़ादी वठी ॾींदुसि।